वफ़ाक़ी हुकूमत पारां ईंदड़ बजट में सरकारी मुलाज़िमनि जो पघारूं ऐं पेंशन न वधाइण जो इशारो। अपडेट कंदासीं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब क़ौमी असेंबली में लिखत में जवाब जमा कराए छॾियो। ईंदड़ माली साल सां सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में इज़ाफ़े जी का तजवीज़ गौर हेठि नाहे। मुलाज़िमनि जे अलाउंसिस ऐं पी स्केल ते नज़रसानी जी तजवीज़ बि नाहे। नाणे वारे वज़ीर जो अहिड़ो चवणु आहे। वफ़ाक़ी सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन में भी इज़ाफ़े की का तजवीज़ नाहे। मुलाज़िमनि जे लाइ हायरिंग ऐं सेलिंग जी हद वधाइण वारो मामलो गौर हेठि आहे। अमां सां ख़बर शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पारां ईंदड़ बजट में सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं ऐं पेंशन न वधाइण जो इशारो। अपडेट कंदासीं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब क़ौमी असेंबली में लिखत में जवाब जमा कराए छॾियो। ईंदड़ माली साल सां सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में इज़ाफ़े जी का तजवीज़ गौर हेठि नाहे। मुलाज़िमनि जे अलाउंसिस ऐं पी स्केल ते नज़रसानी जी तजवीज़ बि नाहे। वफ़ाक़ी सरकार मुलाज़िमनि जी पेंशन में भी इज़ाफ़े जी का तजवीज़ नाहे। मुलाज़िमनि जे लाइ हायरिंग ऐं सेलिंग जी हद वधाइण वारो मामलो गौर हेठि आहे। अपडेट कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत पारां ईंदड़ बजट में सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं ऐं पेंशन न वधाइण जो इशारो। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब क़ौमी असेंबली में लिखत में जवाब जमा कराए छॾियो।